टंडो अलायार लॻ नसीर केनाल जे कप ते क़ाइम दरगाह हज़रत जुमन शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक थी गुज़रियो। उर्स मुबारक जे मौक़े ते केतिराई अक़ीदतमंद शरीक थिया। तक़रीबात में रूहानी महफ़िले समा, कवाली ऐं राग रंग जी महफ़िल पिणु थी। उर्स मुबारक जे ज़ाइरिन में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। जॾहिं त महफ़िले मौसीक़ीअ में नौजवान सुरीलो रागी ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं सिंध जो मशहूर अलगोज़ा नवाज़ वीहो फ़क़ीर ऐं ॿिया केतिराई फ़नकार शामिल हुआ। दरगाह जे ज़ाइरिन जे लाइ दरगाह जे इंतिज़ामिया जे पारां तमामु बहितरीन इंतज़ाम थियल। ज़ाइरिन जे तरफ़ां दरगाह ते गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआ घुरी रही। उर्स मुबारक जे तक़रीबात में मुकमिल रूहानी माहौल हो। उन खां अलावा नसीर केनाल जे कप ते हुअण करे उते हिकु वणंदड़ ऐं पुरसुकून माहौल मुयसर आहे। नसीर केनाल जे कप ते हुअण करे उते हिकु वणंदड़ ऐं पुरसुकून माहौल आहे ऐं शाम जे वेले उते जो मंज़र ॾिसण वटां आहे। ज़ाइरिन जे तरफ़ां दरगाह ते गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआ घुरी वई। उर्स मुबारक जी तक़रीबात में मुकमिल रूहानी माहौल हो। 3 ॾींहं ऐं 3 रातियूं हलंदड़ हिन उर्स मुबारक जे तक़रीबन में टंडो अलायार भर पासे ऐं ॿियनि हंधां बि अक़ीदतमंद शरीक थियनि था ऐं रूहानी रमज़ुनि में शामिल थी पंहिंजे अक़ीदत जा गुल उते निछावर कनि था।